जंहिंमें असांजा लोकल बॉडी जा नुमाइंदा कोन्हनि कमु कान थोरो घटिताई आई आहे। जीअं प्रॉब्लम्स खे हाणे इंतज़ारु कयूं त वाह सिंध हुकूमत करे या फिलानी गवर्नमेंट करे, उन लिहाज़ खां असां इहो सोच कईसीं हाणे राब्ता बि कयूं, शहर जे इन मसइलनि खे पाण बि थोरो टेकअप कयूं, वापारियुनि जे लिहाज़ खां पाण वाजिबी कंट्रीब्यूशन हिन में कजे। त हिकिड़े क़िस्म जो जेसि ताईं इंतज़ारु हुजे त भाउ फलाणो गवर्नमेंट या फलाणे फंड मां फलाणे किसे को थींदो वञे, थी सघे त उहे कम शायदि तकिड़ा एतिरा न थी सघनि सही कोरोना जे करे या ॿियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें फंड जी कमीअ जी वजह सां इहे शयूं असांजे अॻिते न थी वधनि। हिकिड़े क़िस्म जा राब्ता बि रखी अथनि। ॿियो प्रॉब्लम्स एतिरा आहिनि जो यकीन इन 4-5 ॾींहंनि खां हिननि खे फॉलोअप पिया कयूं त हिननि जे किसनि खे सिधो कयूं। जीअं असांजे घर वेठे पघारूं खणंदड़ माण्हू जेके आहिनि उन्हनि जे बि इहो आहे त या कमु कनि या बिल्कुलु ई वञी घर वेहनि। छो जो अछे लटो पाए पघार खीसे में करे घर वञी सुम्हण सां शहर ॾुतरंदो वञे। शदादकोट तव्हांजे साम्हूं आहे, सभिनि शहरनि में इहो इशू थियो आहे। हिन में असां वटि थोरो घणो जेको टाइम मिली असांजे कैप्टन DC जेको असांजो उन खां थोरी शइ उनखे बि यादि ई न करे था कयूं त उनजे करे थोरो घणो जेको बचाव थियो असांजे इन थियो, पर इन खे अञा ताणी इन जी छांटी करणी पवंदी। 500 जे क़रीब स्टाफ थो थिए त उन मां 70% घर वेठे पघार था वठनि। 70 या 80 या 100 माण्हू ते शहर त कोन थो साफ़ थी सघे, मसइला हल न थी सघे। इन्हनि शयुनि खे बि थोरो तव्हां दोस्तनि खे बि इहो ई आहे त इन खे लिकाइजे न, इन खे कढिजे ॿाहिरि। पोइ कंहिंजे घर जो माली हुजे, कंहिं घर जो जेको वणे सो हुजे, पर उनखे लिखण में पॉइंट आउट करणु तव्हांजो फ़र्ज़ु आहे, असांजो बि फ़र्ज़ु आहे त उनखे अखियूं ॿूटे न हुनखे अॻिते मोकिलियो। इहे हिकु ॿ चकर मीटिंग में ॻाल्हाए त उहो ॼण हिकिड़े क़िस्म जो माण्हू ईअं बि कान साईं माण्हू रोडनि ते अची वेंदा, रोडनि ते भली अचनि, इदारा कोलैप्स थींदा था वञनि इन्हनि शयुनि जे करे। पंहिंजी मर्ज़ी ते असां जेके भर्तियूं थियूं आहिनि, को झल मक़सीमो, को गंदा खाखाऊं, को असांजे शदादकोट जो, को कुबे जो, को किथां अचे असांजे कमर में थपिया विया। इहो इहा शइ मुनासिबु क्लियर करण जी कोशिशि कयूं।